नाज़रीन, STA जे ज़ेरी इदारे प्लानिंग एंड डेवलपमेंट कंट्रोल हैदराबाद तरफा शहर जे 98 रिहायशी स्कीमन के गैर कानूनी करार ॾियण जे नाला अख़बारनि में शाया कया विया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे सलीम मल्हा। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, HDA जो प्लानिंग एंड डेवलपमेंट कंट्रोल हैदराबाद पारां जेको आहे हैदराबाद ज़िले जी 98 रहायशी स्कीमनि खे गैर कानूनी करार ॾेई उन्हनि जो जेको इश्तिहार आहे मुख़्तलिफ़ अख़बारनि में ॾिनो वियो आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई शुरू कई वई आहे। इहे 98 जेके रहायशी स्कीमूं आहिनि उहे कासमाबाद सिटी, तालुको बाराड़ी ऐं लतीफ़ाबाद में आहिनि। उन्हनि जे बिल्डरनि स्कीमनि जा जेके नाला आहिनि उहे अख़बारनि में शाया कया विया आहिनि। कासमाबाद में 5, सिटी में 13, बाराड़ी में 57 ऐं तालके लतीफ़ाबाद जूं जेके 13 स्कीमूं शामिल आहिनि। जिन स्कीमनि खे गैर कानूनी करार ॾिनो वियो आहे तिन में कासमाबाद में अक्सा टाउन हाउसिंग स्कीम, नूर फातिमा ब्लेसिंग कासमाबाद, बिलावल हाउसिंग स्कीम कासमाबाद, इन खां अलावा सिटी में हारून हाउसिंग स्कीम सिटी, अहमद हाउसिंग स्कीम गुलिस्तान, फेज इंडस हाउसिंग स्कीम शामिल आहिनि। जॾहिं त तालके बाराड़ी में हुसैन टाउन हाउसिंग स्कीम, 3 स्टार हाउसिंग स्कीम, कहकशाह रेजिडेंसी, इन खां अलावा लतीफ़ाबाद में गुलशन निहाल, लतीफ़ाबाद गुलशन कोहिसार हाउसिंग स्कीम समेत 98 जेके रहायशी स्कीमूं आहिनि उहे शामिल आहिनि। प्लानिंग एंड डेवलपमेंट कंट्रोल वारनि जो चवणु आहे त ज़िले अंदरि गैर कानूनी स्कीमनि जे नाले ते साधन माण्हुनि खां जेको आहे लुटमार कई पई वञे, उन्हनि खां करोड़ रुपया जेको आहे वसूल कया पिया वञनि। हिननि जो चवणु आहे त बिल्डरनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बुकिंग ऑफिसूं क़ाइमु कयूं आहिनि जिते प्लाटनि जी ख़रीदो फ़रोख्त जारी आहे। HDA अहिड़े गैर कानूनी स्कीमनि जे मालिकनि खे नोटिस जारी कया, पर उन्हनि स्कीमनि खे बंदि न कयो, न ई जेके कानूनी तक़ाज़ाऊं आहिनि उहे पूरियूं कयूं आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ जेका आहे उहा कानूनी कार्रवाई शुरू कई वई आहे। जी सलीम, जी मेहरबानी।